गौसपुर भरसा इंडस हाईवे ते पुलिस मोबाइल मथा फायरिंग में एक एहलकार शहीद थी वियो आहे, 3 जख्मी थी पिया। एसएसपी ऑफिस कंदकोट में शहीद एहलकार जे जनाज़े नमाज अदा कई वई। एआईजी सखर डॉक्टर कामरान नवाज, डीआईजी लाड़काणो मजहर नवाज शेख, एसएसपी कंदकोट अमजद शेख ऐं ॿियनि शिरकत कई। इंडस हाईवे ते सिंध ढोरी वट हथियारबंदनि गश्त कंदड़ पुलिस मोबाइल ते फायरिंग कई, जंहिं सबब एक एहलकार शहीद ऐं 3 जख्मी थी पिया। हथियारबंदन जी फायरिंग में खैरपुर वासी एहलकार सजाद हुसैन खासकेली मौके ते ही शहीद थी वियो। 3 एहलकार मोहम्मद असलम, सिकंदर सूमरो ऐं नज़ीर अहमद नसीराणी जख्मी थी पिया। वाक़े बाद हथियारबंद फरार थी विया। इतला मिलण ते पुलिस पहुंची शहीद एहलकार जे मढ़ ऐं ज़ख्मियन खे खणाए सिविल अस्पताल कंदकोट पहुचायो, जिते ज़ख्मी एहलकारन खे फौरी तौर तिबी इमदाद बाद लाड़काणे अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख्मी एहलकारन मां हिक ॼणे जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। शहीद एहलकार सजाद खासकेली जो मढ़ ज़रूरी कार्रवाई बाद पुलिस हेडक्वार्टर मुंतकिल कयो वियो, जिते जनाज़े नमाज अदा कई वई। पुलिस जे दस्ते शहीद एहलकार खे सलामी ॾिनी। जनाज़े नमाज में एआईजी सखर डॉक्टर कामरान नवाज, डीआईजी लाड़काणो मजहर नवाज शेख, एसएसपी कंदकोट अमजद शेख, रेंजर्स जी विंग कमांडर जावेद अहमद समेत पुलिस ऑफिसरनि ऐं सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। शहीद थियल पुलिस एहलकार जो मढ़ जनाज़े नमाज बाद खैरपुर ज़िले जे उकरचोदगी रवानो कयो वियो। ॿिए तरफ़ एआईजी सखर कामरान नवाज एसएसपी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हथियारबंदनि पुलिस मोबाइल ते लिखी हमलो करे पुलिस एहलकार सजाद खासकेली खे शहीद ऐं 3 एहलकारनि खे ज़ख्मी कयो आहे। हिन चयो त फर्ज़ जी अदायगी दौरान शहादत माणण फ़ख्र आहे। हथियारबंदनि खे अहिड़े अमल जी भरपूर मोट ॾियण लाइ पुलिस जा जवान तयार आहिनि। कचे वारे इलाइक़े में पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ आहे, जंहिं सबब थाड़ेलनि जा दिग सोढ़ा थियल आहिनि। हिन चयो त कंदकोट ऐं शिकारपुर ज़िलनि में असराइती ऑपरेशन लाइ हिकमत अमली जोड़े वरिती आहे। जदीद बख्तरबंद गाॾियूं मौजूद आहिनि। सिंध हुकूमत ऐं आईजी सिंध जी भरपूर हिमायत हासिल आहे। का बि सियासी रुकावट न आहे। समूरा इदारा असां सां तावन करे रहिया आहिनि। हथियारबंदनि खे जल्द हमले जो भरपूर मोट ॾिनो वेंदो।